जामशोरो हफ़ीज़ आज़ाद विरोही सिंध सूफ़ी संगत के चेयरमैन आकाश मला जो पंहिंजे सत सां सिंगार कोसो ॻोठ पहुतो जिते ॻोठ वारनि सां मुलाक़ात कई। यादि रहे त जामशोरे जो नायल पुलिस पंहिंजे अटालनि सां ॻोठ ते हमिलो कयो ऐं मासूम ॿारनि खे ऐं औरतुनि समेत मर्दनि खे सिधियूं गोलियूं हयूं हुयूं ऐं सिंगार खोसे समय औरतुनि खे ईअं गेलींदो मारींदो रहियो ॼण उहे कंहिं मुल्क जा दहशतगर्द हुजनि। मतिलबु त जामशोरो पुलिस इंसानियत जा छापर जानवरनि जा बि लीका लताड़े छॾिया। यज़ीदियत जो किरदारु वरी दोहरायो वियो। सिंध सूफ़ी संगत के चेयरमैन मुतालबो कयो त जेको घरनि खे मुसमार कयो वियो आहे उन्हनि घरनि जो अज़ालो सिंध हुकूमत भरे ऐं अदालती जांच कई वञे त जीअं सिंगार खोसे ॻोठ वासियुनि सां इंसाफ़ थिए। ब्यूरो चीफ अनवर अली शोरो, सिंध सोशल न्यूज़, जामशोरो।